औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 24 नवंबर 2024 जो ॾियारो आहे ऐं मां आउटिंग जे लाइ निकिरी आहियां ज़मीन ते। त कुझु जेके मज़दूर आहिनि उहे जेकी सारियुनि जी जेकी फसल जी कटाई आहे उहे करे रहिया हुआ। यकीनन ॿार अचण खां पोइ महसूसु थियो ऐं आउं स्क्रीन ते बि ॾिठो त सारियूं जेके आहिनि उहे जिते किथे उहे जेको सो पची वियूं आहिनि ऐं हाणे उन्हनि जी कटाई शुरू आहे सारियुनि जी, जंहिंखे सिंधीअ में लाभ चइबो आहे। सो ही स्क्रीन ते तव्हांखे नज़र अची रहिया हूंदा ॿ मज़दूर आहिनि, वर्कर आहिनि, उहे ज़मीन में चांवरनि जी जेके फसल जी जेके सारियूं चवंदा आहियूं उन्हनि जी कटाई करे रहिया आहिनि। यकीनन सारियुनि जो फसल जेको पची रास थी चुको आहे ऐं उहो बि तव्हांखे नज़र अचे थो ऐं उन फसल खे जेको कटण जो सिलसिलो आहे मज़दूरनि जो, त उहे बि उन सारियुनि जी फसल खे यानी जेके सारियूं आहिनि उनखे कटे ऐं हेठि रखनि था ऐं मुख़्तलिफ़ उन जूं जेके आहे सो नंढियूं नंढियूं ठेरियूं जेके सथरी चइबी आहे उहे कंदा ऐं ठाहींदा वञनि था। ऐं सुबुह जो टाइम आहे ऐं तमामु उनजो जेको इहो महिनत मशक़त जो जेको पोरियो आहे उहो जारी ऐं सारी आहे ऐं तव्हांखे इर्द गिर्द नज़र ईंदो हूंदो त हीअ काफ़ी फसल जेके आहिनि सारियुनि जा उहे बिल्कुलु तयारु आहिनि ऐं हर कुंड कुर्श ते ही गाॾी ते हुया जेके इहो सारियूं कटे ऐं माल जे लाइ खणी था वञनि ऐं तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदो त चो तरफ़ जेको सारूं तयारु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वर्कर मुख़्तलिफ़ ज़मीनुनि में जेको सारियुनि जी कटाई आहे उहा करे रहिया आहिनि ऐं उन्हनि तमामु तर वर्कर्स मां ही ॿ वर्कर्स बि आहिनि जेके पंहिंजे सारियुनि जी जेकी कटाई आहे उन करण में मसरूफ़ आहिनि ऐं असांखे बैकग्राउंड में रुगो सारियूं नज़र अचनि थियूं जेके बिल्कुलु कची रास थी चुकियूं आहिनि ऐं कटाई ते बिल्कुलु तयारु आहिनि। अक्सर ज़मीनुनि में त वर्कर जेको सो कटाई जो जेको सिलसिलो आहे उन्हनि उहो जारी कयो आहे ऐं तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदा वर्कर जेके ही वरी ॿी वर्कर आहिनि ॿी ज़मीन में सारियुनि जी कटाई करे रहिया आहिनि। अहिड़ी तरह सां हर हंधि अव्हांखे हर ज़मीन में जेको आहे सो इहे मज़दूर मिलंदा जेके मुख़्तलिफ़ कटाई करे रहिया आहिनि। सो जज़ाकल्ला।